सुप्रीम कोर्ट तरफां पंजाब में आम चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जी नज़रसानी वारी दरख़्वास्त रद्द। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आइन कंहिंजी जागीर नाहे। इलेक्शन कमीशन खे आइन तहत चूंडुनि जी तारीख़ अॻिते वधाइण जो को बि इख़्तियार नाहे। आइन जी भंजकड़ी थींदी त अदालत मुदाख़लत ज़रूर कंदी। रानीपुर जे पीरन जी हवेलीअ में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल फातिमा फरड़ो केस जे मुख्य जवाबदार असद शाह खे अदालत में पेश कयो पियो वञे। जांच ऑफिसर बचल काज़ी खे लम्स ऐं ICC BS यूनिवर्सिटी ऑफ कराची मां DNA ऐं ॿियूं रिपोर्टूं मिलण जो इंकिशाफ। मेडिकल बोर्ड पारां रिपोर्टूं जमा कराइण लाइ राब्ते बावजूदि जांच ऑफिसर जी लापरवाही। जांच ऑफिसर जवाबदारनि खे रिलीफ ॾियण लाइ रिपोर्टूं पाण वटि रखे छॾियूं। 10 ॾींहं गुज़रण बावजूदि केस जे मुख्य जवाबदार असद शाह जी मोबाइल जो पासवर्ड बि न मिली सघियो। नूरैन फातिमा क़त्ल केस में संदसि वालिद ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। ज़मानत रद्द थियण खां पोइ जवाबदार मोहम्मद अली महर ऐं अहसन महर अदालत खां मां खिसकी विया। पुलिस कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी चयो आहे त दुनिया में अमन क़ाइम करण लाइ पाकिस्तान भरपूर किरदार अदा कयो आहे। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन में किरदार अदा करण लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान हमेशह छिकताइण वारनि इलाइक़नि में अमन जे हवाले सां अहम किरदार अदा कंदो आहे। अमन मिशन जो हिसो रहंदड़ अहलकारनि जी तिबी इमदाद लाइ बि क़दम खणणु घुरिजे। महांगाई ऐं बिजली जे बिलनि में ॻरी इज़ाफ़े ख़िलाफ़ वापारी मुसलसल सरापा एहतिजाज। सखर, मीरपुर टंडे अलैयार ऐं नसरपुर में वापारियुनि जे सॾ ते शटरबंद हड़ताल। अॻुवाणनि जो चवणु आहे त महांगाई सबबि ग़रीब अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। तेल ऐं बिजली जा अघ वधण सबबि कारोबार तबाह थी रहियो आहे। महांगाई ते ज़ाब्तो आणे बिजली ऐं तेल जा अघ घटाया वञनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि बिजली जे बिलनि ऐं पेट्रोलियम शयुनि जे अघनि बाबति अहम इजलास थी रहियो आहे। नाणे वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर ऐं IMF सां थियल ॻाल्हियुनि बाबति ब्रीफिंग ॾींदी। इजलास में ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो को बि फ़ैसिलो न कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कंहिं बि क़िस्म जे मशीनरी नंगर पार्कर खां 32 किलोमीटर ॿाहिरि रखण जो हुकुम। DC थर पार्कर जंगली जीवत खाते ऐं SHO खे कसमनामो जमा कराइण जी हिदायत। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त मशीनरी नंगर पार्क जे हदुनि में हुअण ते केस दाख़िल कयो वेंदो। कंबर में घरू तकरार तां मुड़ुसु पंहिंजी घरवारी ऐं सहुरे खे क़त्ल करे छॾियो। महीमकोल थाणे जी हद में जवाबदार मज़न चांडियो सनम ऐं महबूब चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल कयो। कंदकोट कशमोर ऐं बटाणी में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा। सुभाणे खां शहर में मुकमल शटरबंद हड़ताल करण जो ऐलान। अॻुवाणनि जो चवणु आहे त कशमोर ज़िले में दहाड़ियल राज क़ाइमु थी वियो आहे। पुलिस मुग़विन जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। इस्लाम कोर्ट में मंशा जे कारोबार ख़िलाफ़ शहरनि ऐं मज़हबी तंज़ीमुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया पुरअमन शहर खे मंशियात विकिरो कंदड़नि जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। शराब खानो खोलियो नौजवान नस्ल खे तबाह कयो पियो वञे। चेल्हार भरिसां परिणियल औरत जो घर मां फाहो खाधल लाश हथ। वारसनि ऐं ॻोठाणनि वाक़िए खे आपघात करार ॾेई छॾियो।